अहम खबर है लखी गुलाम शाह मावा से शेयर कई पिया। पुलिस की गोठ पठान खान जतोई ते चढ़ाई जंहिंमें घुरबल जवाबदारन के गिरफ्तार करने की कोशिश कई वई। हथियारबंद पुलिस ते फायरिंग कंदा फरार थी विया। पुलिस तरफा घुरबल जवाबदारन के घरन मां 30 मेहू काहे ढक हवाले कई विया आहिनि। अहम खबर वांखे ॾियूं पिया लखी गुलाम शाह मां, जिते पुलिस गोठ पठान खान जतोई ते चढ़ाई कई है। घुरबल जवाबदारन के गिरफ्तार करने की कोशिश कई वई, जड॒हिं त हथियारबंद पुलिस ते फायरिंग कंदा फरार थी विया। पुलिस तरफा घुरबल जवाबदारन के घरन मां 30 मेहू काहे ढक हवाले कई विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ अवांखे ॾियूं पिया लखी गुलाम शाह मां। पुलिस गोठ पठान खान जतोई ते चढ़ाई कई है। घुरबल जवाबदारन के गिरफ्तार करने की कोशिश कई वई। हथियारबंद पुलिस ते फायरिंग कंदा फरार थी विया। पुलिस तरफा घुरबल जवाबदारन के घरन मां 30 मेहू काहे ढक हवाले कई विया आहिनि। अहम खबर वांखे ॾियूं पिया लखी गुलाम शाह मां, जिते पुलिस गोठ पठान खान जतोई ते चढ़ाई कई है। घुरबल जवाबदारन के गिरफ्तार करने की कोशिश कई वई। हथियारबंद पुलिस ते फायरिंग कंदा फरार थी विया। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर हिदायतुल्लाह महर खां। जी हिदायतुल्लाह, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी ॿुधाईंदो हलां त लखी गुलाम शाह वेझो रुस्तम जे ॻोठ बोरड़ीअ भरिसां सरसो हमले के यरगुमाल बणाए बुलेट कई वई है। जंहिं बाद मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस लखी गुलाम शाह लॻे ॻोठ पठान खान कुर्सी जतोई सोनो खान कुर्सी जतोई ते चढ़ाई करे घुरबल जवाबदारनि जी गिरफ़्तार करण जी कोशिश दौरान हथियारबंदनि जी पुलिस मथां फायरिंग कई वई। जॾहिं त पुलिस पारां फायरिंग बाद हथियारबंद फरार थी विया। घुरबल जवाबदारनि जे घरनि मथां पुलिस चढ़ाई करे ॾिनी, जंहिं दौरान भॼट कई वई ऐं घर पिणु रखा विया आहिनि। जॾहिं त 30 मेहूं काहे ढका हवाले कयूं वयूं आहिनि। इहो ॿुधाईंदो हलां त सरसो जे टीम जेका मुख़्तलिफ़ ॻोठनि में प्रोजेक्ट हली रहिया हुया, उन्हनि खां हथियारबंद पारां हथियारनि जे ज़ोर ते यरगुमाल बणाए सॼी टीम खे, जंहिंमें मर्द ऐं औरतूं हुयूं, उन्हनि खां सोना ज़ेवर रोक रक़म ऐं जेके ऑफिस जा फाइल हुया उहे पिणु फुर कया विया आहिनि। जेका उन्हनि जी कंप्लेन बाद अहिड़ी पुलिस कार्रवाई कई वई आहे। जॾहिं त ढोर पुलिस ते काहे ढक हवाले कया विया आहिनि ऐं घुरबल जवाबदार गिरफ़्तार न आहिनि थी सघिया। हिन वक़्त भी पुलिस से उन्हनि जवाबदारनि जे घरनि ॿाहिरां बीठल आहे। ठीक है, अवां जी वॾी महिरबानी हिदायतुल्लाह अपडेट करण लाइ।